जंदी खातिर जो अरबी आया, मैं दीवाने सुनल दी मेरा मिठड़ा मोहम्मद आया। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब, अजन नारे जो हाउस ते महबूब जो मिलाद थियो, लख सलवात पढ़ी से अजो को साईं गुलाम सरवर नारे जो साहब जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेलो लिखण कबूल फरमा। ओ मौला गुलाम सरवर नारे जो साईं जे बचड़न के साईं जे भाइरन के सेहत वडी हयाती अता फरमा। गुलाम सरवर साईं जे शहजादन के पढ़ाई में कामयाबी दे, वडा ऑफिसर थियन साईं जो नंढड़ियों न्याणियों पढ़ाई में कामयाब थियन, या दुआ कबूल फरमा। ओ मौला गुलाम सरवर नारे जो साहब जे रोजी रिज़्क में इज्जत में बरकतूं अता फरमा। जेके भी साईं जे दिलन में जायज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा, हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। साईं इल्ताफ हुसैन नारे जो साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हुसैन बख्श साईं जा मोहम्मद मिठल सातो साईं बादशाह जा बच्चा घर आबाद फरमा। साईं काजी सरफराज साईं के सरफराज साईं जे अबे अमा के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं जे घर बचल के हाजी अला वदायो साईं बाबा जे घर बचल के आबाद फरमा। अल्लाह जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। रब आमीन भी नथा चवण ॾाढे, जेको आमीन जो सखिया ॾाढे चवे उन जो मोहम्मद जे सदके बेड़ो तार। करीम रब सभिनी जेके भी नारे जा हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।